असांजी न्याणियुनि खे बि निमाज़ी करे अॻे माण्हू शादियूं कंदा हा न शादियुनि जे मौके ते कुंवार उहा ॻोल्हींदा हा तव्हां पुछंदा ॾियो ख़बर क़ुरान पढ़ियल आहे हाणे निमाज़ पढ़ंदी आहे हाणे इहा पुछाई न की कुझु पढ़ियल आहे होॾो वारी तालीम सम्झो था न क़ुरान अचे न अचे निमाज़ अचे न अचे पर अंग्रेज़ी तालीम हुजे अंग्रेज़ी तालीम वारनि जा हाल तव्हां पाण ॾिठा आहिनि हेॾे असांजे इलाइक़े ॾे हिकिड़ो अमरा शादी करे आयो घरवारी वठी आयो 40 ॾींहं पूरा चई मां इंतज़ार कंदो रहियुमि त घर में न मानी पई पचाए न बुहारी पई हिन हे चई बि न पियो सघेसि वॾा माण्हू ज़ालनि जा मारियल हिन ज़मींदार हो वॾो माण्हू हो घरवारी खे चई न सघियो चई कंहिं तरीक़े सां गैरत ॾेरायांसि मां बुहारी पई ॾे तकड़ में घरवारी खां अची वञी माउ खे हथ विधई बुहारी खसेसि चई मां तूं न ॾे मां तूं कमज़ोर आहे मां पाण थो ॾियां चई मन शर्म अचेसि मन हया अचेसि अमड़ चयुसि पुट ॿाहिरि जा कम तव्हां मर्दनि जा आहिनि अंदरि जा कम घर जा असांजा आहिनि बुहारी मां ॾींदुमि त घरवारी परे खां हकल ॾेई चए थी छा ज़ाल मुरीद कंदे हेठि जहिड़ो कहिड़ो कोन्हे अम्मा चवे थी बुहारी मां ॾियां मां चवां थो मां ॾियां थी विड़ो छो था पोइ वारा ठाहियो न हिकिड़ी माणे ॾे ॿेड़ी तूं ॾे कावड़िया वेठा आहिनि से मुल्हनि मुल्क विञायो आहे जे दीन घर में न हूंदो न्याणी खे दीन न सेखारियो त इहो हाल थींदो इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी पढ़जी कंहिं घर में आई बसि आख़िरी जुमिला ख़त्म थो कयां जॾहिं कुंवार कंहिं इलाइक़े में ईंदी आहे त पाड़े ओड़े जूं मायूं चवंदियूं त ॾिसी अचो हिन कुंवार जो मुंहुं ॾिसी अचो मुलाक़ात करे अचो ॿिए इलाइक़े में पढ़जी आई आहे इलाइक़े जूं औरतूं आयूं दरवाज़ो बंदि आहे घोट मस्जिद में पहुतो आहे त कुंवार घर खे मुसलो सिधो करे क़ुरान थी पढ़े पई चओ न सुभान अल्लाह कुरान पढ़ंदे पढ़ंदे वरी सुबुह जी सुन्नत भी पढ़ी फर्ज पढ़ी वरी कुरान खोलियो वेठी आ सस मथो आई टी 12 औरतूं इंतजार में बीठियूं रात का वठी त कुंवार जी ज़ियारत करे पो वञो मथो अची बीठी ॾिसे त सुभान अल्लाह ॼाण तिलावत बंदि कई सिजो भरियो त वरी इशराक शुरू थी वियो मायूं ॿार बीठियूं आहिनि पुछा जो करण भला एॾी देर छो कई अथई चई वरी क़ुरान खोलियो वेठी आहे मथो आयूं जी अम्मा औरतूं बीठियूं आहिनि तोसां मुलाक़ात करे वेंदियूं जी अम्मा ॻाल्हि इहा आहे मां 70 सालनि जी उमिरि में जॾहिं खां वठी पाण खे संभालियो अथमि ज़िंदगी में मां को निमाज़ क़ज़ा त न थी आहे मां बेनिमाज़ी औरत जो चहिरो त ॾिठो आहे पर बेनिमाज़नि बि मूंखे न ॾिठो आहे हिननि औरतुनि खां पुछा कर मत का बेनिमाज़नि त न आहिनि न ॻाल्हि सम्झ में न आई असांजी मायुनि जा वास्ता ई बेनिमाज़नि सां सम्झो था न पोइ रवा जिन वीचारनि न्याणियुनि जा मथनि ते हूंदा वार ज़ाहिर न कंदियूं हुयूं हाणे उहे बि उन्हनि सां वेही कचारी करे किचन जी पाइण जूं आदियूं थी वियूं आहिनि जो अलाह अहिड़नि न्याणियुनि खे सुठनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए सुठियुनि न्याणियुनि सां सुठियूं न्याणियूं वेहंदियूं त सुठियूं थींदियूं जे फहाश औरतुनि सां वेहंदियूं त इहे बि गंदियूं थींदियूं मां दुआ करण आयो हा त अलाह असांजी न्याणियुनि जे मुआशरे खे चङो करे तॾहिं चङो थींदो जॾहिं चङनि सां सोबत हूंदी अचे तो उन औरत की तबलीग एडी मेहनत एडी कामयाब थी वई जेके भी औरतूं आयो सभिन वायदो कयो अॼु खां पोइ निमाज़ त पढ़ंदासीं निमाज़ त पढ़ण शुरू कयो पर तहज्जुद जो भी पाबंद बन अॼु वायदो कयो त न्याणी खे ॾाज में कौरो ऐं मुसलो भी ॾिबो ऐं क़ुरान भी ॾिबो न हाणे त इहो रिवाज न आहे त न्याणी खे टेलीविजन हुजे अरे शामो शाम गर्द ॾिनो थो वञे न्याणी खे कुरान पढ़ायो खुदा जो कसम तू मरी कब्र में पुगे न न्याणी वेही कुरान पढ़ंदई कब्र ते रहमत जी बरसात बस लंबे चौड़े वाइज करण जी आदत भी न हुई पर अल्हम्दुलिल्लाह मौलाना स्टेट ते बैठो आ मां त अञा भी समझा तो मतलब बेहद भी करे वियो हां इंशाअल्लाह ताला वरी जिंदगी रही फकीर अमानुल्लाह जो जलसो आहे मुजाहिद माण्हू आहे पाण त वते तो घुमंदो हाणे जीअं वणे न भई टाली थोड़े ट्रैक्टर विझी काई वञे पाण आयो